बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी काइम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़ुक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ों जोड़ जहान जूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो इरफान अली बुघियो। इरफान बुघियो यूट्यूब चैनल ते एक नए सफ़र जी शुरुआत कयूं पिया रब साईं जे बाझारे नाव सां। मालिक मिठा मतुंजे दर जो सुवाली आया उन रब रहीम उन रब करीम जे नाव सां जंहिं असां तव्हांखे इज़तुनि शोहरतुनि ऐं हक़ लाल जे गंज रिज़्क़ सां नवाज़ियो आहे। उन रब साईं जा लख शुक्राना जंहिं असांखे सुहारी सिंध अता कई आहे, जंहिं सिंधु दरियाह अता कयो आहे। मेंदा आसरो पुख्तो यकीन आहे सिंध ऐं सिंधु असां करोड़े सिंधियुनि जो घाट सॼी दुनिया में ऊचो कयो। त दोस्तो, रब साईं जे बाझारे नाव सां इरफान बुघियो यूट्यूब चैनल ते वीलॉग्स जे नए सिलसिले जी शुरुआत कयूं पिया। इन्हनि वीलॉग्स जो मक़सदु हूंदो त सिंध जा जेके मसइला आहिनि, सिंध जा जेके मामला आहिनि, उन्हनि ते आवाज़ उथारिजे। असांजी पूरी कोशिशि हूंदी त हिननि वीलॉग्स खे नए तरीक़े सां, नए अंदाज़ सां तव्हां ताईं पहुचायूं, कंटेंट खे वधि खां वधि मयारी रखूं। गॾोगॾु असांजी इहा कोशिशि हूंदी त न रुगो सिंध पर मुल्क तोड़े दुनिया जे मुख़्तलिफ़ जेका मालूमात आहे उहा सहेड़े तव्हां ताईं पहुचायूं। असां इहा उमेद कयूं था त हिन नए सफ़र में इरफान बुघियो यूट्यूब चैनल जो तव्हां भरपूर साथ ॾींदव, हिन चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कंदव त जीअं सिंध जो ही आवाज़ वधि खां वधि सगारो थी सघे। असां तव्हांखे इहो ई अर्ज़ु कंदासीं त इरफान बुघियो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, बेल आइकन खे क्लिक कयो ऐं हीउ चैनल पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजनि मिटनि माइटनि ऐं ॿियनि ताईं पहुचायो। हाणे हिन दुआ सां तव्हांखां इजाज़त वठूं था त साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। मिलूं था वरी नए विलाग सां।